ओम साईं राम। हीअ सत्य कथा बि साईं लीला मैगज़िन में ॾिनी वई आहे। हिकिड़ी लेडी बॉम्बे मां ॿाहिरि पंहिंजनि मिटनि माइटनि सां गॾिजण ट्रेन में पई वञे। हुन सां गॾु हुनजा 2 ॿार हुआ ऐं कुझु सामान हुअसि करे। जीअं ई वीटी स्टेशन ते पहुती, ॾाढी घणी रश हुई। हिन खे टिकट बि कढाइणी हुई। हिन कूली कयो ऐं कूली खे चई मुंहिंजनि ॿारनि खे ऐं सामान थोरो खणी करे तूं हिन ट्रेन में ॿारनि खे विहार त मां टिकट वठी थी अचां। कूली चयो ठीकु आहे करे। कूली ॿारनि खे वठी करे हुन ट्रेन में वियो। वेहण जी सीट ते ॿिन्ही ॿारनि खे विहारियईं ऐं पाण उते बीह रहियो सामान सां गॾु। सामान ॿेठि रखी छॾियईं त हीअ माई अचे मूंखे पैसा ॾे त मां वञा। माईअ खे प्लेटफॉर्म ते पहुचण में जाम देरि लॻी वई। स्टेशन ते टिकट कढाइण में जाम घणी रश हुई ऐं हिन जी गाॾी छुटी वई। माईअ प्लेटफॉर्म ते मथे ते हथु रखी वेही रही, जाम ज़ोर ज़ोर सां रोअण लॻी कि मुंहिंजा ॿार बि न आहिनि, मुंहिंजो सामान बि वियो ऐं हाणे मां पंहिंजनि ॿारनि खे किथे ॻोल्हींदसि करे। जाम रोए पई ऐं दुख वेल हर कंहिंखे भॻवानु यादि ईंदो आहे। हीअ साईं बाबा जी पुॼारिन हुई। बाबा खे हथ जोड़े वेनिती कई, बाबा हीअ ॾाढो ॾुखियो वेलो आयो आहे, महिरबानी करे मूंखे तव्हां मदद कयो करे। उहो जेको कूली हो उहो वीचारो ॿारनि सां गॾु ई वेही रहियो। उनखे लॻो कि ॿारनि खे छॾे करे मां कीअं वञा। त हाणे उन टाइम ते हिकिड़ो संत दरवेश फ़क़ीर हुन गाॾी में प्रकट थियो। आस्ते आस्ते हली करे हिन जे कूली जे पासे में आयो। हुनखे चयईंसि तो तमामु सुठो कयो जो तूं ॿारनि सां गॾु वेठो आहीं, भॻवानु तुंहिंजो भलो कंदो। हाणे तूं हिकिड़ो कमु कजांइ कि 3 कलाके खां पोइ जेका हीअ स्टेशन अचणी अथई उते तूं हिन ॿारनि सां गॾु लही पइजांइ, सामान बि खणिजांइ ऐं मां तोखे एड्रेस थो ॾियां। हुन स्टेशन खां जेके हिन जा मिट माइट रहंदा आहिनि उते वञी हिन ॿिन्ही ॿारनि खे ऐं सामान खे छॾिजांइ ऐं हू तोखे तुंहिंजी जेका मज़ूरी आहे उहा सुठे नमूने ॾींदा। चई ठीकु आहे, जेका तव्हांजी आज्ञा करे। उहो बराबरि सां कूली लही करे उन्हनि ॿारनि खे वठी करे उनजे जंहिं मिट माइट वटि वञिणा हुआ उते उन्हनि खे पहुचाए थो छॾे करे ऐं उते वेही थो रहे। भई 4 कलाके खां पोइ ॿी गाॾी हुई। माई हुन गाॾीअ में अचे थी, हुन प्लेटफॉर्म ते लहे थी, ॾिसे थी त हुते त प्लेटफॉर्म ते त केरु आहे ई कोन। जाम टेंशन में जाम साईं जो नालो वठी वठी करे पंहिंजनि मिटनि माइटनि वटि अची पहुचे थी। ॾिसे थी त हुते 2 ॿार हुनजा वेठा आहिनि, हुनजो सामान बि आहे ऐं कूली बि उते वेठो आहे। हुनखे कूली ॿुधाएसि थो कीअं हिकु संत अची करे मूंखे हितां जी एड्रेस ॾिनी ऐं मूंखे हिते लहणु न अचे। चओ ओम साईं राम, ओम साईं राम, ओम साईं राम।